आज शहदादकोट में सगा शाख ऐं मेहरान वेलफेयर सोसाइटी तरफ़ां मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े ते लेक्चर प्रोग्राम मुनक़द कयो वियो। उन हवाले सां रिश्ता साजिद करल जी ही रिपोर्ट। नाज़रीन, सगा शाख शहदादकोट ऐं मेहरान वेलफेयर सोसाइटी पारां शहर जे सनराइज़ पब्लिक स्कूल में ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां लेक्चर प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे, जंहिंमें सगा जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल ख़ालिद हुसैन चने जेको आहे ख़ुसूसी तौर शिरकत कई आहे। हिते मौजूद अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त ॿोलियुनि बाबति उन्हनि जो छा चवणु आहे। अॼु मादरी ॿोलियुनि जो जेको आलमी ॾिहाड़े जी निस्बत सां हिते सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाख शहदादकोट जे दोस्तनि ऐं मेहरान समाजी इतिहाद जे दोस्तनि गॾियल तौर ते हिकिड़ो सेमिनार हिते कोठायो, जंहिंमें मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी खां पढ़ंदड़ नौजवान या हितां जा जेके तालीम सां लाॻापियल जेके शागिर्द उस्ताद सहाफ़ी दोस्त हिते आयल हुया। उन्हनि जी मौजूदगी में असां हिते मुख़्तलिफ़ दोस्तनि जेके तक़रीरूं कयूं, उनजो इहो त सिंधी ॿोली खे मादरी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। उनखे असां सिर्फ़ु सिंधी ॿोली जे लाइ न बल्कि जेके बि मादरी ॿोलियूं आहिनि सभिनी जे लाइ असीं चाहियूं था त उन्हनि खे पाकिस्तान में जेके बि मादरी ॿोलियूं आहिनि उनखे क़ौमी दर्जो ॾिनो वञे। इन जो सबबु बि इहो ई हुयो त हीअ असां पंहिंजे नौजवाननि में अवेयरनेस ऐं गवर्नमेंट खां हिकिड़ी घुर कयूं त अॼु जीअं पंहिंजो जेको आहे सो असां तव्हांजे तौस मेहरान टीवी चैनल जे तौसर सां अॼु सिंध हुकूमत खां वफ़ाक़ खां असां घुर था कयूं त अॼु जेको आहे सो दुनिया में हर ॿोली जिथे जिथे आहे उते क़ौमी ॿोलियूं तमामु वधीक आहिनि। भला असांजे मुल्क में जेकॾहिं 5 सूबा आहिनि त 5-7 जेके बि ॿोलियूं आहिनि सभिनी खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। सिंध असेंबली में इहो ऐलान कयो आहे त सिंधी ॿोलीअ खे तरजीह ॾिनी वञे, पर हिनमहिल ताईं अञा ताईं हुकूमत हिन टाइम ताईं अञा सिंधी ॿोली खे तरजीह न ॾेई सघी आहे। पर न ॾेई सघी अलाए छा लाइ न ॾेई सघी आहे। असांजो मुतालबो आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध खां त महिरबानी करे त सिंधी ॿोली खे पहिरियां अॻु में तरजीह ॾिनी वञे। अॼु मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो सॼी दुनिया में मल्हाए पियो वञे ऐं शहदादकोट सेगा ब्रांच ऐं मेहरान वेलफेयर सोसाइटी तरफ़ां बि उन सिलसिले में अॼु हिकु सेमिनार जेको हिते थी गुज़रियो आहे। तव्हां जेको सुवालु कयो आहे त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो छो न पियो ॾिनो वञे, असुलु मसइलो ईअं आहे त हिते हिन मुल्क जे अंदरि हथु वठी हिकिड़ी सियासत कई पई वञे ॿोलियुनि सां ऐं अॼुकल्ह ज़्यादती ॿोलियुनि सां। हीउ मुल्क घण ॿोली मुल्क आहे जिते बलोच, सिंधी, पंजाबी, पश्तो, हज़ारवी ऐं ॿिया जेके आहिनि हिंदको वारा रहनि था। हक़ीक़त इहा आहे त उन्हनि जूं जेके बि मादरी ॿोलियूं आहिनि उन्हनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। इन सां उन्हनि ॿोलियुनि जी परवरिश थींदी ऐं असांजो मुल्क जी जेका इकाई आहे उहा वधीक मज़बूत